अस्सलाम वालेकुम संगत, उम्मीद है खुश आबाद हो। साकिब की एक दफ़ा ॿीहर तव्हांजी ख़िदमत में हाज़िर। संगत, जापान में मुंहिंजे आख़िरी ॾींहं पिया गुज़रनि, कोई ख़बर न आहे महीने में अचूं या साल में। बाक़ी फ़िलहाल लाइ जापान खे कयूं था ख़ैराबाद। कल्ह सामान बि ॾेई आयुमि यामोतो कंपनी आहे हिते, उहा माना सामान पुॼाईंदी आहे तव्हांजे एयरपोर्ट ते। छो जो हिते एयरपोर्ट ताईं सामान कैरी करणु ॾाढो मुश्किल आहे ऐं इलाही रश हूंदी आहे ऐं कंफ्यूज़िंग आहिनि स्टेशन। त इन करे तव्हां सामान पहिरां पुॼाए छॾियो त बहितर आहे। सो सामान ॾेई आयुमि, उहो मूंखे हाणे 2 ॾींहंनि खां पोइ एयरपोर्ट ते मिलंदो ऐं मुंहिंजी फ्लाइट बि 2 ॾींहंनि खां पोइ आहे। फ़िलहाल त वञा थो हिते सिटी हॉल न, हिते माना हर शहर जो हिकु सिटी हॉल हूंदो आहे, माना गवर्नमेंट इदारो। उते हर तरह जा मसइला डील थींदा आहिनि। एड्रेस रजिस्टर कराइणो आहे या डी रजिस्टर कराइणो आहे, त मां डी रजिस्टर कराइण पियो वञा। इंफॉर्म कंदुमि मां कि मां जापान छॾियां थो। फ़िलहाल त हलूं था सिटी हॉल। संगत, जुमे जो ॾींहुं आहे ऐं हमेशह वांगुरु जापान में तव्हां माण्हू घटि ॾिसंदव, स्पेशली नंढनि टाउन्स में जिते मां रहां पियो। टोक्यो ऐं ओसाका में लॻे थो सभु माण्हू उते ई भरियल आहिनि। बसि हिते पोड़ा बि जाम आहिनि साईं, जवाननि खां वधीक पोड़ा आहिनि। हिन जो जेको एज एवरेज आहे न, उहो बि ॾाढो वॾो आहे। मां टॉप 5 में अचे थो वर्ल्ड में। हिन पोड़ा ॾाढा आहिनि ऐं हिननि जा जेका पोड़ा आहिनि उहे बि 65 साल ते रिटायर थींदा आहिनि। असां वटि 60 साल जी रिटायरमेंट एज आहे न, त हिन वटि 65 साल आहे। सो हीअ आहे संगत साम्हूं सिटी हॉल, हेॾे वेंदासीं। हीअ आहे संगत सिटी हॉल जो ॿाहिरियों व्यू। हीअ पार्किंग एरिया, हू साइकिलिन जी पार्किंग एरिया। उमेदु आहे हर शइ स्मूथली थी वञे, छो जो उन खां पोइ सैटरडे संडे आहे ऐं पोइ मां कंहिं बि मसइले खे डील नथो करे सघां का बि इशू थियो त। हलूं था साईं, अची विया आहियूं सिंध सेक्रेटरेट में। संगत ही त गवर्नमेंट इदारो, ॿुधाए कीअं पिया डील कनि। ऐं फॉर्म भराईंदा कैंसिल कराइण लाइ। मां ट्रांसलेट करे ॾिनो तव्हां ॾिसूं। संगत हीअ आहे रेजिडेंट कार्ड, हीअ आहे फॉर्म भराइनि पिया। हे हमरा ॾाढो सुठो मिली वियो आहे, सुठो गाइड थो करे ऐं बसि भरूं पिया। हीअं केॾे वेंदो थाईलैंड सॼो लिखियो आहे। संगत ॻाल्हाए न पियो सघां, ख़ामोशी न मसक वांगुरु काकड़े मां आवाज़ निकितो आहे। इहो त गवर्नमेंट इदारो कीअं पिया डील कनि, तरीक़े सां, प्यार मोहब्बत सां, वधीक सम्झी वञो। बाक़ी वॉशरूम ॾिसो साईं गवर्नमेंट इदारनि जा, ठीकु आहे। हीअ माज़ूरनि लाइ सीट पई आहे, हीअ साम्हूं सॼो अलाए लिखियलु त अलाए छा आहे, पर डील पिया कनि सिटीज़न्स खे। मूंखे त लॻे थो प्रोसीजर पूरो थी वियो आहे। न हमरा कार्ड ॾेई छॾियो आला करे, चवे की भाउ कमु थी वियो अथई। सुन छा थो लिखे, कंप्लीट्स द प्रोसीजर इन द सिटी प्लीज डिलीवर। हा एयरपोर्ट हाँ ओके अरिगातो। संगत अल्हम्दुलिल्लाह, अल्लाह पाक हमेशह मदद कंदो आहे ऐं अल्हम्दुलिल्लाह कैंसिल जो प्रोसीजर इज़ीली थियो, स्मूथली थियो, का तकलीफ़ ई न आई। मूंखे लॻो शायदि को इनवॉइस ॾियनि, ही पे कर, ही बिल रही थो ऐं कंपनी जी बि महिरबानियूं, हर हिकु शइ क्लियर करे ॾिननि। बिल हुजनि, इंश्योरेंस जा कुझु पेमेंट हूंदियूं आहिनि उहे। पर हाणे संगत हाणे बसि पैकिंग शैकिंग कंदासीं। तव्हां खां पोइ 1-2 ॾींहं खां पोइ मिलंदुमि, जॾहिं मां हितां रवानो थींदुमि इंशाअल्लाह ताला। हलो संगत, तयारु थी वियमि, बैग बि रेडी आहे, वेटिंग रूम में आहे ऐं अॼु ऑफिशियली डे आहे गुड बाय करण जो जापान खे। इलाही सुठो वक़्तु गुज़रियो, सुठी सिहत मिली, सुठा माण्हू मिलिया ऐं जापान खे मिस कंदासीं। 2025 में अलाह पाक चाहियो त वरी ईंदासीं। फ़िलहाल त हलूं था जापान खे छॾे। हींअर आयो आहियां स्टेशन ते, हितां पकिड़ींदुमि ट्रेन जेकी वठी ईंदी मूंखे टोक्यो स्टेशन। टोक्यो स्टेशन खां टैक्सी एयरपोर्ट हनेडा, हुन खां पोइ हुतां फ्लाइट बैंकॉक। तो इहो आहे मुंहिंजो अॼु जो प्लान। सफ़रु वॾो आहे, उन अॻियां बि सफ़रु हूंदो, उहो तव्हांखे ॿुधाईंदासीं। संगत ही टिकटिंग काउंटर आहे, 2 काउंटर आहिनि, करायां पियो टिकट, लाइन में लॻल आहे।
संगत ही ट्रेन जो टाइम हेतिरांजन 4:15 बजे तकरीबन निकरंदी। टिकटिंग ऑफिसर आई संगत टिकट मिली वई आखिरी दीदार करे ठो बाक़ी जो वरी अचण थे न थे। ये आसिफ असांजो पहिरीं प्यारो दोस्त। तो संगत अची वियो आहे टाइम आसिफ असांजो पहिरीं प्यारो भाउ हिनखे मोकिलाइण जो। ओके जानी जानी मिस कंदासीं साईं आसिफ तुम्हारी साहब खे। बिल्कुलु ॾाढो भलो वक़्तु गुज़रियो भाउ माण्हू आहे ऐं हिकु पंहिंजो सिंधी भाउ हुजे हुन जो सहारो अलॻि हूंदो आहे। तो सुठो सहारो मिलियो इलाही हेल्प कयईं हेसी ताईं आयो छॾणु। महिरबानी ॾाढी ज़िंदगी रही त ख़्वाहिश हूंदी वरी मुलाक़ात थींदी। टाटा जानी ख़ुदा हाफ़िज़ ख़ुदा हाफ़िज़। साईं मुंहिंजो रस्तो इहो आसिफ साहब रस्तो इहो साईं। ईअं थींदा त रस्ता धार धार। हाँ इनखे चवंदो आहे हर हिकु वक़्त खे तव्हां प्रॉपरली इंजॉय कयो। हर सुनहरी वक़्तु हूंदो आहे उन वक़्त जी क़दुरु कयो। तो मिस कंदासीं आसिफ खे। हलूं था स्टेशन वटि। अगरि टाइम थियो आहे 4:07। ट्रेन ईंदी 4:11 ते। प्लेटफॉर्म नंबर 1 आहे ते इंतज़ारु कयूं पिया। पुॼी वई आहे ट्रेन। ॾिसो था ट्रेन जो नालो हिटाची अॼु टाइम ते पुॼी आहे। छा त ख़ूबसूरत ट्रेन आहे। अॼु चङी रश आहे हूअं अमूमन एतिरी हूंदी न आहे हिन ट्रेन में। संगत सीट मिली वई वेठा वञूं पिया। संगत लही वियो आहियां ट्रेन तां एग्ज़िट जी तरफ़ वञा पियो। एग्ज़िट ॻोल्हियां पियो। हिते एग्ज़िट ॻोल्हण में वॾी जंग आहे हिन रश में। वञा त एग्ज़िट जी तरफ़ उतां कराईंदुमि टैक्सी। इहो त जापान जिते रहंदा हुआसीं इवाकी में उते माण्हू ई नज़र न ईंदा। हाणे हिते माण्हू ॾिसो। वठ पकड़ लगी पिया भॼ भॼां लगी पई आहे। कंहिंजी ट्रेन आहे कंहिंजो जहाज़ आहे। हिते ॾिसूं किथे आहे। संगत ही बोर्ड में लिखियल आहे नंडेड एयरपोर्ट इनखे फॉलो करिणो आहे। तव्हां बोर्ड्स खे न ॾिसंदो त मुंझी वेंदो। एतिरा कंफ्यूज़िंग हूंदा आहिनि हिननि जा स्टेशन्स। संगत ही स्टेशन हितां न निकिता ॿाहिरि। टैक्सी बि बुक कराए छॾी आहे अचे थी। पाण लोफर छोरा असांजा जापान जा घुमनि पिया। स्टेशन जे ॿाहिरां ॿाहिरां रांदि पिया कनि जैपनीज़ ॿार। ख़ुशि मिज़ाज माहौल में सभु। को ख़तरो न आहे साईं। हिते फोरू ईंदा बंदूक खणी फुरे वेंदा। हर को पंहिंजी लाइफ में मगन। ख़ूबसूरत नज़ारा साईं। संगत ही आहे टैक्सी। हिते टैक्सी बि साईं प्रॉपर टैक्सी आहे ॾिसो था। हा 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 कीअं आहे साईं। सीट बेल्ट लाज़मी आहे। संगत लही वियो आहे टैक्सी तां। ऐं मज़ेदार ॻाल्हि हिते टैक्सी सभु तक़रीबन ब्लैक कलर जी हूंदियूं आहिनि। ॾिसो हीअ ब्लैक हीअ ब्लैक। ऐं हलूं था हीअ एयरपोर्ट जो टर्मिनल 3 आहे। हाणे बसि इहो आहे की सामान मिले। सामान तव्हांखे ॿुधायो न मां सामान ॾियण लाइ ॾिनो की मुंहिंजो एयरपोर्ट पुॼाए। ऐं पहिरियों तजुर्बो थोरो ड्रिगल आहियां ॾिसो सामान पहुतो आहे न पहुतो आहे। हलूं था सामान चेक करणु पहुतो आहे या न।
ॾिसो था यामातो नाले सां ॿिली जे हथ में हिन बचो आहे। ॾिसां थो सामान आयो आहे न आयो आहे। डिलीवरी हेॾां डिलीवरी आहे मोकिलिणो आहे ऐं हेॾां शायदि रिसीविंग आहे। लेट्स सी चेक कयूं। सामान न पहुतो हुजे त साईं पोइ छा था सम्झो 3 कलाकनि खां पोइ फ्लाइट आहे। ॾिस नो 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 कहिड़ो टपड़ खणी आया आहिनि संगत। ओए ओए साईं अची विया टपड़ मुंहिंजा। अरिगातो गोज़ाइमास अरिगातो ओके ही साईं ओके यस ओके साईं रखे विझनि था। अरिगातो गोज़ाइमास थैंक यू ओके नो नी नो संगत ॾाढी भली सर्विस हुई साईं। अहिड़ी तकलीफ़ खां बचाइनि ऐं जेकी फीस हुई न 5000 यानी माना पाकिस्तानी तक़रीबन 10,000 रुपया पर तकलीफ़ वॾी तकलीफ़ खां बचाइनि छो जो मुश्किल आहे एॾो वॾो सामान गीलण। अरिगातो टाटा बस साईं। मां इहो चवंदुमि जापान में जेको बि अचे थो इन सर्विस खे लाज़मी इस्तेमालु करे अगरि घणो सामान अथसि त ॿुधायो संगत हलूं था बोटिंग करायूं। हीअ आहे इंफॉर्मेशन बोर्ड फ्लाइट्स जो। हिते तव्हांखे पंहिंजी फ्लाइट मिलंदी। मां पहिरियां ॿुधायो आहे तव्हां पंहिंजी फ्लाइट ट्रैक करणी आहे की कहिड़े नंबर तां तव्हांखे बोर्डिंग मिलंदो। ओयो TG661 मुंहिंजी फ्लाइट आहे बैंकॉक लाइ। सो फ़िलहालु हिन गेट न ॿुधायो अथनि गेट ॿुधाईंदा पोइ हुन गेट ते वेंदासीं। बोर्डिंग खुली वई आहे ॾाढी वॾी लाइन आहे ॾिसो था उतां थी शुरू थिए इहा अञा डिघी आहे। हलो मासी जॻह ते इहा असांखे सॼी लाइन था जहाज़ हेॾो वॾो आहे मुंहिंजे ख़्याल A380 जहाज़ आहे अगरि मां ग़लति। हीअ सॼी लाइन जेकी संगत इहा थाई एयरवेज़ जी थी संगत ॾाढी वॾी लाइन आहे लाइन में लॻी विया आहियूं। हुआ के ॾिसो था के हिते बोर्डिंग आहे लाइन केॾी डिघी आहे। लाइन में बीठो आहियां बोर्डिंग वठां मां 40 kg जो बैगेज अलाउंस वरितो आहे हिननि खां हुयो 30 कुझु पेमेंट एक्स्ट्रा ॾेई करे 40 कयो आहे। संगत तवील लाइन जो अख़्ताम थियण वारो आहे तक़रीबन कलाकु लॻो बोर्डिंग जी लाइन में। 4 काउंटर हेॾा काउंटर अथनि ॿिया पर क्लोज़ करे वेठा अची पहुता हूं। संगत बोर्डिंग थी वई मुंहिंजो बैगेज अलाउंस जेको हो न उहो 40 kg वधी वियो 42 kg थी वियो। ख़ैर अलाउ कयनि शाबस अथनि फेवर ॾिननि 2 किलो वज़न जी फेवर ॾिननि। वञूं पिया 105 गेट नंबर आहे इहो रस्तो आहे ड्यूटी फ्री शॉप आहे। बाक़ी संगत हिकु शइ यादि रखो जेको पावर बैंक हुजे न उहो तव्हां पंहिंजे केबिन वारे बैग में रखो ऐं जेकी लिक्विड वारी शयूं आहिनि न उहे हमेशह चेक इन वारे बैग में विझो। त लिक्विड वारी शयूं अगरि तव्हां केबिन वारे बैग में रखंदव न त उहो कढी छॾींदा। एंटर थियूं पिया इहा फ्लाइट इहा रस्तो वञण जो इहा साकिब कीरियो 35 के संगत इहा 35 के विंडो कराई आहे पर वेही रहां विंडो सीट आहे इहा इंजन जे मथां ई कराई आहे। इहा LED एंटरटेनमेंट हेॾा लेग स्पेस चङो लेग स्पेस आहे। फ्लाइट जेकी आहे न अॼु सफ़ा फुल आहे ऐं सफ़र दुआ पढ़ूं था आयतुल कुर्सी पढ़ूं था अलाह पाक सफ़र ख़ैर ख़ैरी सां करे ऐं बैंकॉक लही करे तव्हां वधीक हाल वाल कबा। ठीकु आहे मां बि आराम शाराम कयां थकियल आहियां वॾो सफ़र कयो आहे बैंकॉक 2 ॾींहं हूंदुमि बैंकॉक खां अॻियां ॿियो सफ़र आहे उन खां बि तव्हांखे हाल खां वाक़ुफ़ु कंदासीं। अची वियो साईं सामान मुंहिंजो बि संगत अलहमदुलिल्लाह बैंकॉक में लैंड थी वियुमि ऐं फ्लाइट जेको आहे 45 मिंट
अर्ली लैंड कयो उस्ताद जहाज अॻु पटियो साईं उस्ताद जल्दी ख़ैर ना आहे कीअं जल्दी पुॼाइणो आहे हाणे 2 कलाक वरी पोइ थी आऊं जापान खां पर पाकिस्तान खां पोइ बि 2 कलाक अॻिते हूं त इहो आहे हाणे हलूं था होटल में चेक इन कयूं था नाश्तो वाश्तो कयूं पोइ गॾु संगत पुॼी विया होटल ही आहे मुंहिंजो सामान थोरो जल्दी पुॼी वियो आहे 12 बजे चेक इन आहे मां 7 बजे पुॼी वियो आहे ॾिसूं अर्ली चेक इन ॾियनि था नथा ॾियनि फ़िलहाल नाश्तो कयां साईं मस का रौनक ॾिठी आहे हिन मुल्क अची करे नाश्ते लाइ संगत पहिरां बि आयो आहे हिन दुबई रेस्टोरेंट ते मिलंदो आहे साईं देसी नाश्तो ॾिसां को पराठा चांहि घुरायां हीअ मेन्यू आहे संगत इहो नाश्तो आहे सिंपल या बॉइल्ड अंडा हिकिड़ो पराठो ये कारा मिर्च ये विझूं था बुख लगी है रूम जी की मिली वही है रूम आहे 2204 ये चाचो हेल्प पियो करे सामान शिफ्ट करण में चाचा मेहरबानी चाचा यह कमरे जो नालो आहे सुपीरियर डबल बेडरूम सोनू आहे स्टैंडर्ड साॻा हूंदा आहिनि होटलुनि जा 3 स्टार 4 स्टार होटलुनि जा बाक़ी पाकिस्तान में ये 5 स्टार कंसिडर थींदा आहिनि ॿाहिरनि मुल्कनि में 3 स्टार 4 स्टार 5 स्टार जो वरी अञा लेवल हूंदो आहे तो हीअ LCD ऐं ताईं वॉशरूम माना बेड वटां ई नज़र थो अचे हिन पर्पज़ छा आहे मूंखे ख़बर न आहे बाक़ी वॉशरूम तव्हांखे ॾेखारियूं हीअ सिंपल वॉशरूम आहे हितां ई बेड आहे लॻे थो भई इहो कर्टेन आहे जेको हेठि थींदो बाक़ी टेलीफोन अलाए छो ईंदो वॉशरूम में मूंखे हिन जो मक़सदु बि संगत ॿुधाइजो कमेंट में हिन जो मक़सदु छा आहे वॉशरूम में टेलीफोन कहिड़ी एमरजेंसी थी सघे थी बाक़ी मां आहियां ज़ारी ॻाल्हि आहे हिनखे बंदि करे कार्रवाई कबी संगत इहो सफ़र हितां ई कंटिन्यू कंदासीं हाणे तव्हांखे ॿुधायां थो संगत हाणे मैं वञा पियो यूरोप मां लाइफ में कॾहिं न वियो आहियां यूरोप जो कंट्री आहे स्वीडन उते मुंहिंजी हिकु ट्रेनिंग आहे उहा ट्रेनिंग कुझु हूंदी 2-3 महीननि जी या मे बि हिन खां घटि ट्रेनिंग कंदासीं तव्हांखे स्वीडन बि घुमाईंदासीं थधि जाम आहे ऐं हितां ई कंटिन्यू कंदासीं वार बि कटणा आहिनि कुझु स्पाइसिस बि वठणा आहिनि ऐं विंटर क्लोथ्स ईंदा उहे बि वठणा आहिनि फ़िलहालु आराम था कयूं ऐं वॾो सफ़र हो ख़ैर त इहो आहे निंड भली ईंदी इन जी वजह इहा जो जापान में जिते होटल में रहंदा हुआसीं त हमेशह ज़िलज़िला हमेशह मूंखे 2 महीननि में 4 दफ़ा ज़िलज़िलो मां एक्सपीरियंस कयो हिकु दफ़ा होटल में सुतो पियो हुउमि अॼु होटल शेक थी मां भॻमि ॿाहिरि आहिनि त सभु नॉर्मल हुया माण्हू सिर्फ़ु मां परेशान ॿाहिरि चयो नो इट्स नॉर्मल मां चयो अच्छा नॉर्मल आहे हा सही आहे यानी बाक़ी अल्लाह पाक हर कंहिंखे पंहिंजी हिफ़्ज़ो मान में रखे असांखे बि इहो अॼु जो ॾींहुं वॾी वीडियो हुई उमेदु आहे बोर न थिया हूंदो हितां ई कंटिन्यू कंदासीं फ़िलहालु कयां थो आराम साकिब कीरो खे ॾे इजाज़त ख़ुदा हाफ़िज़